हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु आउं तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां यूट्यूब जे ॿिए पार्ट ते। गुज़िरियल पार्ट में या पहिरें हिसे में असीं इहो ॻाल्हायो त यूट्यूब चैनल आहे छा, उन खे क्रिएट करण वक़्तु कहिड़नि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, वीडियो कीअं ठाहिजे, उनजी एडिटिंग कीअं कजे। हिन पार्ट में असीं ॻाल्हाईंदासीं त जेको तव्हां वीडियो ठाहियो आहे ऐं अपलोड कयो पिया, उनजो कैप्शन कीअं हुजणु घुरिजे ऐं उहो वीडियो तव्हां कंहिंजे लाइ ठाहियो आहे, उन वीडियो जी अहमियत छा आहे। त दोस्तो, जॾहिं बि असीं वीडियो ठाहींदा आहियूं त असांजी हिकु टारगेट मार्केट हूंदी आहे, टारगेट व्यूअर्स हूंदा आहिनि जंहिंजे लाइ असीं वीडियो ठाहींदा आहियूं। हमेशह तव्हां जॾहिं बि वीडियो ठाहियो त पंहिंजे उन टारगेट व्यूअर्स खे साम्हूं रखो त हीअ वीडियो मुंहिंजी हिननि व्यूअर्स लाइ आहे, छाकाणि त हिते त मुख़्तलिफ़ क़िस्म जा व्यूअर्स मौजूदु आहिनि ऐं हर व्यूअर जी पंहिंजी पसंदि आहे, त उहो पंहिंजे पसंदि जा वीडियो ॾिसंदो आहे। नंबर ॿ, जेकी वीडियो तव्हां ठाहे रहिया आहियो, इहो सिर्फ़ु तव्हां न ठाहे रहिया आहियो, पर हज़ारे माण्हू ॿिया बि आहिनि जेकी इन क़िस्म जा वीडियो ठाहे रहिया आहिनि। त तव्हांखे इहो बि ख़्यालु रखिणो आहे त तव्हांजी वीडियो जी क्वालिटी कीअं हुजणु घुरिजे ऐं कहिड़ी हुजणु घुरिजे जो तव्हांजा टारगेट व्यूअर्स उनखे पसंदि कनि। त दोस्तो, जॾहिं बि तव्हां वीडियो ठाहियो त तव्हां ॾिसो त इन टॉपिक ते जेके ॿिया मशहूरु यूट्यूबर्स आहिनि जंहिंजा लखे किरोड़े व्यूज़ आहिनि, उहे इहो वीडियो कीअं ठाहिनि पिया, इन टॉपिक ते उहे वीडियो कीअं ठाहिनि पिया, इहो तव्हांखे ज़रूरु ट्रैक करणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे। इन सां तव्हांखे फ़ाइदो छा पवंदो, इन सां तव्हांजा आइडियाज़ डेवलप थींदा, तव्हांखे तरीक़ेकार जी ख़बर पइजी वेंदी ऐं डेटा ऐं फॉर्मेशन जी ख़बर पइजी वेंदी। हिकु त तव्हांखे इहो ॾिसणो आहे। ॿियो जेको मां तव्हांखे चयो त पंहिंजे टारगेट व्यूअर्स खे साम्हूं रखी ठाहिणो आहे, छाकाणि त तव्हां वीडियो माण्हुनि लाइ ठाहियो था, रोबोट्स या मशीननि लाइ नथा ठाहियो। इहो बि तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे त तव्हांजे वीडियोज़ खे माण्हू ॾिसंदा। इन लाइ माण्हुनि जी सोच ऐं पसंदि मुताबिक़ तव्हांखे वीडियो ठाहिणा पवंदा। इन्हनि ॿिनि ख़्यालनि जो तव्हांखे तमामु घणो ख़्यालु रखिणो आहे। जॾहिं तव्हां वीडियो ठाहियो त हाणे तव्हां अपलोड कंदव ऐं अपलोड करण वक़्तु तव्हांखे को न को कैप्शन ॾींदव। कैप्शन में तव्हांखे 100 कैरेक्टर्स जी लिमिट आहे, त तव्हां 100 कैरेक्टर ताईं खणी सघो था, पर कोशिशि करियो तव्हां 60 ताईं खणो, वधि में वधि 65 या 70 ताईं खणो। ऐं तव्हां उन में पंहिंजे चैनल जो नालो विझो। चैनल जो नालो मां तव्हांखे अॻु में ॿुधायो आहियां त उहो ॿिनि लफ़्ज़नि खां वधीक न हुजणु घुरिजे। त उन में छा थींदो, तव्हांजे चैनल जो नालो बि सर्च इंजिन में अची वेंदो ऐं उहो टॉपिक बि अची वेंदो। पोइ तव्हां छा करियो, उन वीडियो खे डिस्क्राइब करियो। डिस्क्रिप्शन में उन वीडियो जे बारे में ॿुधायो त हीअ वीडियो छाजे बारे में आहे ऐं इन खे ॾिसण सां तव्हांखे कहिड़ा फ़ाइदा पवंदा। अहिड़ी तरह उन वीडियो मुताबिक़ हैशटैग ठाहियो जेके पिणु डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾियो। डिस्क्रिप्शन बॉक्स में तव्हांखे हैशटैग ॾियणा आहिनि ऐं हिकु तव्हांखे टैग या हैश ॾियणो आहे टाइटल में। जिथे तव्हां कैप्शन ॾियो पिया उते हिकु हैशटैग बि तव्हां ज़रूरु ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हांजे वीडियो सां लाॻापियल को ॿियो को वीडियो बि आहे त उन जी लिंक तव्हां डिस्क्रिप्शन बॉक्स में ज़रूरु ॾियो। इन सां तव्हांजा जेका व्यूअर्स वधंदा ऐं उन्हनि खे उहा लिंक मिली वेंदी, बजाए जो हू सर्च कनि ॻोल्हनि, उते डिस्क्रिप्शन में तव्हांजी लिंक मिली वेंदी। पोइ तव्हां ॾिसो त छा इहो वीडियो तव्हांजो कंहिं प्ले लिस्ट में रखिणो आहे या आज़ादु रखिणो आहे। कोशिशि करियो तव्हां प्ले लिस्ट ठाहियो। प्ले लिस्ट में हिकु वीडियो जॾहिं तव्हांजो खुलंदो त उन सां गॾु ॿिया बि जेके वीडियो हूंदा उहे बि व्यूअर जे साम्हूं अची वेंदा ऐं व्यूअर उन्हनि खे बि हिट करे सघे थो ऐं तव्हांजा वीडियोज़ ॾिसी सघे थो। इन खां पोइ तव्हां ॿोली कहिड़ी में वीडियो ठाहियो आहे उहा ॿोली डिफाइन करियो ऐं टाइटल तव्हांजा कहिड़ी ॿोली में आहिनि उहो बि ज़रूरु कयो। इहो ॾाढो ज़रूरी आहे, कहिड़ी डेट ते तव्हां ठाहियो आहे। इन सां व्यूअर खे तव्हांजे वीडियो जे बारे में कंप्लीट ख़बर पए थी। पोइ दोस्तो, तव्हांखे टैग ते अचिणो आहे। टैग बि तव्हांजे वीडियो मुताबिक़ हुजनि। हाणे तव्हां ॾिठो हूंदो, हिकु आउं तव्हांखे सलाह पियो ॾियां ऐं अहम ख़बर बि आहे तव्हांजे लाइ, त तव्हां भले वीडियो केतिरा देरि ठाहियो, पर तव्हांखे कुझु न कुझु पुराणनि वीडियोज़ ते व्यूज़ मिलंदा रहंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे इहे व्यूज़ तव्हांखे कीअं मिलंदा आहिनि। तव्हां कॾहिं वञी पंहिंजे वीडियो जे एनालिटिक्स में वञो ऐं उते रीच में वञो। रीच में तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ा टैग सेट आहिनि जंहिंजे सर्च करण सां तव्हांजो वीडियो बि उते वियो आहे
ऐं जॾहिं वीडियोज़ व्यूअर जे साम्हूं मुख़्तलिफ़ आया ऐं तव्हांजो वीडियो बि हुन ॾिठो त हुननि खे क्लिक कयो, जेकॾहिं उहो सुठो हूंदो त मुकमल हुनखे ॾिसंदो, न त कुझु मिंट या कुझु सेकंड ॾिसी वरी उतां ॿिए कंहिं वीडियो ते हली वेंदो, पर सर्च इंजन में तव्हांजो वीडियो अची वियो। इन लाइ पंहिंजे वीडियो खे तव्हां एनालाइज़ कंदा कयो ऐं उहे टैग्स ज़रूरु ॾींदा करियो जंहिंसां तव्हांजो वीडियो सर्च थिए। इन लाइ तव्हां उन्हनि वीडियोज़ जा बि टैग खणी सघो था जेके उन टॉपिक ते वॾनि यूट्यूबर्स आहिनि, त उन लिस्ट में तव्हांजो वीडियो बि ईंदो। इन खां सवाइ दोस्तो वीडियो ते त तव्हां फोकस करियो ई करियो, उनजी क्वालिटी, उनजी डेटा अहम हुजणु घुरिजे, पर उन जे बारे में एतिरा बि तव्हां फ्रस्ट्रेशन में न हलिया वञो जो सिर्फ़ु वीडियो ॾिसो ऐं ॿियूं शयूं तव्हां विसारे छॾियो। ॾिसो, तव्हांजो चैनल तव्हांजो ब्रांड आहे, त तव्हांखे उन ब्रांड जे मुताबिक़ बि सोचणो आहे। ऐं तव्हांखे हिकु मिसाल ॾियां, तव्हां फॉर एग्ज़ाम्पल हिकु रेस्टोरेंट खोलियो पिया ऐं उन रेस्टोरेंट खे तव्हां तमामु घणो डेकोरेट कयो आहे ऐं उहा डेकोरेशन ॾिसी, उनजी पब्लिसिटी ॾिसी इलाही माण्हू तव्हांजे रेस्टोरेंट ते अचनि पिया, पर जॾहिं हू हुते अचनि पिया त उन्हनि खे जेको फूड क्वालिटी आहे उहा एॾी सुठी कोन थी मिले। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजो रेस्टोरेंट केतिरो कामयाबु ईंदो। साॻी तरह तव्हां रेस्टोरेंट ठाहियो आहे, पर उनखे तव्हां डेकोरेट नॉर्मल कयो आहे, पब्लिसिटी बि नॉर्मल कई आहे, पर तव्हांजी जेका फूड क्वालिटी आहे उहा तमामु सुठी आहे ऐं माण्हू अचनि पिया। हाणे ॿुधायो तव्हांजो फर्स्ट ऑप्शन सुठो आहे या सेकंड ऑप्शन? डेफिनेटली सेकंड ऑप्शन। दोस्तो, तव्हां वीडियो जी क्वालिटी ते तवजह ॾियो। जेका डेकोरेशन असीं कयूं था न, वीडियो खे हिन तरह सां डेकोरेट कयूं, हुन तरह सां डेकोरेट कयूं, इहे शयूं एॾियूं अहम न आहिनि। माण्हू तव्हांजी डेकोरेशन न, तव्हांजी क्वालिटी ॾिसनि था। नंबर 2, कुझु दोस्त मां ॾिठो आहे उहे छा पिया कनि, इंडियन मूवीज़ या इंग्लिश मूवीज़ या थोरा पार्ट कट करे उते हणनि था। इन सां यूट्यूब तव्हांखे मॉनिटरिंग वक़्तु प्रॉब्लम कंदो। यूट्यूब इन्हनि पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु आहे त जेको तव्हां ॿियनि जा पीसिस खणी लॻायो था, इहे मॉनिटरेशन जे वक़्तु तव्हांखे नुक़सानु ॾींदा ऐं थी सघे इन सां तव्हांजी मॉनिटरेशन न थिए, त इन ॻाल्हि जो ख़्यालु कंदा कयो। ॿियो 2024 में त यूट्यूब जेको वॉइस ओवर आहे उनखे बि इग्नोर करे पियो, त कोशिशि करियो तव्हां पाण उन स्पॉट ते ॻाल्हायो, उन स्पॉट ते ॻाल्हायो, वॉइस ओवर खे थोरो अवॉइड कयो ऐं ॿियनि जा क्लिप न खणो जंहिंमें खिल, भोग या वाह वाह या थंब अप अचे थो। न, तव्हां हर शइ पंहिंजी कयो। यूट्यूब प्रॉपर ऐं जेन्युइन टेस्ट ऐं वीडियो खे ॾिसे पियो। त हीअ मां एग्ज़ाम्पल बि तव्हांखे इन लाइ ॾिनो त तव्हां क्वालिटी ते फोकस कयो, डेकोरेशन ते एॾो न वञो, क्वालिटी ते फोकस कयो। इन सां तव्हांजा वीडियो तमामु घणा सक्सेसफुल वेंदा। तव्हांजो यूट्यूब चैनल तव्हांजो ब्रांड आहे, तव्हांजो बिज़नेस आहे, इनखे तव्हांखे पाण मज़बूत करिणो आहे, सुठो करिणो आहे। ॿियनि वीडियोज़ खे, ॿियनि चैनल्स खे तव्हां ट्रैक ज़रूरु कयो, आइडियाज़ उतां ज़रूरु खणो, पर शयूं तव्हां पंहिंजूं ओरिजिनल जेन्युइन ॾियो। इन सां तव्हांजो यूट्यूब चैनल मज़बूत थींदो ऐं व्यूज़ बि तव्हां ॾे ईंदा। हिकु ॿियो मशवरो दोस्तो तव्हांखे ॾियां, वीडियो जे शुरू में ऐं आख़िर में तव्हां पंहिंजे व्यूअर्स खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करण लाइ ज़रूरु चओ। इन सां छा थींदो, तव्हांजे सब्सक्रिप्शन वधंदी ऐं लाइकिंग वधंदी। वीडियो जा जेतिरा वधीक लाइक हूंदा ओतिरो यूट्यूब उनखे वायरल कंदो। मुंहिंजे वीडियो खे बि लाइक कयो, दोस्तनि सां शेयर करियो ऐं जेकॾहिं तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त हिनखे तव्हां हींअर ई सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो त जीअं मुंहिंजा मुस्तक़बिल में ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। उमेद त अॼोकी ॻाल्हि ॿोल तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजो रखिजो घणो ख़्यालु। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो में। टेक केयर, स्टे ब्लेस्ड, अल्लाह भाई।